अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में आपके भलीकार मां फरा शाह। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर-ए-आज़म 12-3 जुलाई ते वफ़द समेत ईरान जे दौरे जो इम्कान। शहबाज शरीफ ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनई जे जनाज़े नमाज़ में शरीक थींदो। ज़रियनि मूजिब नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी बि वफ़द में शामिल। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त उभर वारे पाड़ेसरी ज़िलत वारी शिकस्त खां पोइ प्रॉक्सीज़ जो इस्तेमालु शुरू करे छॾियो आहे। पाक फ़ौज खतरनि जो मुक़ाबिलो ॾियण जी सलाहियत रखे थी। पाकिस्तान कश्मीर ऐं फ़लस्तीन जी हिमायत जारी रखंदो। कराची में पाकिस्तान न्यूल अकेडमी में पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे वज़ीर-ए-आज़म चयो आहे त दुनिया में हिन वक़्तु वॾियूं तब्दीलियूं अची रहियूं आहिनि जेके असांजी ज़िंदगियुनि खे मुतासिर करे सघनि थियूं। पाकिस्तान जी कोशिशुनि सां इस्लामाबाद मफ़ाहमती याददाश्त ते सहियूं थियूं। इस्लामाबाद मफ़ाहमती याददाश्त ते सहियूं पाकिस्तान लाइ एज़ाज़ आहे। सिक्योरिटी फोर्सिस जो बलूचिस्तान में ऑपरेशन 8 दहशतगर्द मारिजी विया। SPR मौजूद 25 ऐं 26 जून ते मस्तोंग ऐं खारान में ॻुझे इतला ते कार्रवायूं कयूं वयूं। फोर्सिस सां फायरिंग जी ॾे वठ में आपघाती बमबार समेत 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां जदीद हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। सदर ऐं वज़ीर-ए-आज़म पारां सिक्योरिटी फोर्सिस खे कामयाब कार्रवाई ते ख़िराज तहसीन पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त 8 दहशतगर्द मारिजण सिक्योरिटी फोर्सिस जी महारत जो नतीजो आहे। गैर मुल्की सरपरस्तीअ हेठि थींदड़ दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं कार्रवायूं जारी रहंदियूं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस 8 दहशतगर्द मारे दहशतगर्दनि जे अज़म खे नाकाम बणाए छॾियो। फितनतुल हिंदुस्तान जे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं संदन मंतकी अंजाम ताईं जारी रहंदियूं। ईरान जे परॾेही वज़ारत चयो आहे त ईरान मथां फ़िज़ाई हमला मफ़ाहमती याददाश्त जी भञकड़ी आहे। हमला गॾियल क़ौमुनि जे चार्टर जे बि ख़िलाफ़ आहिनि। ईरानी परॾेही वज़ारत जो चवणु आहे त ईरानी फ़ौज जवाब में अमेरिका सां लाॻापियल हदफ़नि ते दिफ़ाई कार्रवायूं कयूं। नार जा मुल्क पंहिंजी सरज़मीन ईरान जे ख़िलाफ़ हमलनि लाइ इस्तेमालु थियणु न ॾियनि। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त ईरान मुआदे जी अहम कहाणी भञकड़ी कई आहे। ईरान सामूंडी जहाज़नि ते 4 ड्रोन सां हमला कया। हिकु ड्रोन वॾे जहाज़ जे मथे हिसे सां टकराइजी वियो। ईरान जा 3 ड्रोन अमेरिका किराए छॾिया। मीडिया सां ॻाल्हाईंदे ट्रंप चयो आहे त ईरान मथां सख़्त हमला करण जी सलाहियत रखूं था। ईरान वटि कुझु दिफ़ाई सलाहियत अञा बाक़ी आहे। बानी PTI जी क़ैद में तन्हाई ख़िलाफ़ अलीमा ख़ान इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त 6 महीननि खां बानी PTI जी घर भातियुनि या पार्टी अॻवाननि सां मुलाक़ात नाहे कराई वई। बानी PTI खे क़ैद दौरान तन्हाईअ में रखण खे गैर क़ानूनी करार ॾिनो वञे। घोड़ाबारी वेझो हथियारबंदनि गोलियूं हणी हिकु ॼणे खे क़तल करे छॾियो। घेलमोरी भरिसां जवाबदारनि जी फायरिंग में सदरुद्दीन दरस मौक़े ते मारिजी वियो। बाक़ीबाद हथियारबंद आसानीअ सां फरार। मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस पारां जांच शुरू। ओबावड़ो वेझो रोड हादसो 2 नीगरियूं फौत, हिकु ॼणो ज़ख़्मी। क़ौमी शहरा ते तेज़ रफ़्तार ट्रालर ऐं मोटरसाइकिल में टक्कर। नीगरियूं 6 वरनि जी कलसूम ऐं 5 सालनि जी साइमा चाचड़ मौक़े ते फौत थी वयूं। सलीम चाचड़ सख़्त ज़ख़्मी। पुलिस ट्रालर ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। झोल में पाणी खोट ख़िलाफ़ सवें आबादगारनि जो शामियाना हणी धरणो। शाहूबाग ऐं पुछड़ीअ जे शाख़ुनि जा आबादगार सरापा एहतजाज। आबपाशी ऑफिस आॾो धरणो हणी सांगड़ हैदराबाद रोड ब्लॉक। पाणी खोट ख़िलाफ़ नारा। आबादगार अॻवाननि चयो आहे त शाहूबाग मां निकिरंदड़ शाख़ुनि में वारी उॾामी रही आहे। फ़सुल तबाह पिया थियनि। आला इख़्तियारियूं नोटिस वठण मुतालबो पूरा थियण ते एहतजाज जारी रखियो वेंदो।